नज़रीन आवाज़ न्यूज़ में मलिकार अवैया बिशारत सुमरो नज़र विजनासी ख़ास खबर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जून के आख़िरी हफ़्ते में मामूल खां वधीक बरसातुनि जी अकती ते लाॻापियल वज़ारतुनि ऐं खातनि खे बिना देर क़दम खणण जी हिदायत करे छॾी। वफ़ाक़ ऐं सूबनि खे जाम हिकमत अमली तैयार करण जी हिदायत। वज़ीर आज़म जे ज़रई इलाइक़नि में फ़सलनि चौपाए माल जी हिफ़ाज़त ऐं नुक़साननि खां बचण लाइ बि क़दम खणण जी हिदायत। वज़ीर आज़म हिदायत कई आहे त नेकाल जे निज़ाम नालनि ऐं पाणी जे गुज़रगाहुनि जी सफ़ाई खे यक़ीनी बणायो वञे। स्प्रे जा इंतज़ाम बि कया वञनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर चीमा ऐं चौधरी सालिक हुसैन जी मुलाक़ात। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त कणक में मुल्क खे पाण भरो करणु पीपल्स पार्टी ऐं इत्तेहादी हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। जेकॾहिं मुल्क जा हारी ख़ुशहाल हूंदा त मुल्क ख़ुशहाल थींदो। तारिक बशीर चीमा चवे थो बजट में हारियुनि जे लाइ ख़ासि तौर ते रिलीफ ॾिनो वियो आहे। चौधरी सालिक हुसैन चयो त हारियुनि ऐं परॾेही सीड़पकारनि जो एतमाद बहाल करण जो पहिरीं तरजीह आहे। पाकिस्तान पारां भारत में मुसलमान मुज़ाहिरीन ते वहशियाणे तशद्दुद जी मज़म्मत। परॾेही तर्जुमान मूजिबि मुज़ाहिरीन ते भारतीय फोर्सिस जी फायरिंग वारा फुटेजिस ख़तरनाक आहिनि। उत्तर प्रदेश में हेल ताईं 227 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। भारत जे हिंदुत्वा पॉलिसी जो मक़सदु अक़लियतुनि ते ज़ुल्म करणु आहे। परॾेही तर्जुमान जो चवणु हो त पाकिस्तान भारतीय मुसलमाननि सां यकजहती जो इज़हार करे थो। भारत तो इन जोगनि बयाननि ते ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे। आलमी बिरादरी भारत में इस्लामोफोबिया जी बिगड़जंदड़ सूरत हाल जो नोटिस वठे। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग। हिकु सिपाही शहीद थी वियो। ISPR मूजिबि दताखेल में दहशतगर्दनि जी फायरिंग में कोठली सत्यावासी सिपाही शाहज़ेब इम्तियाज़ शहीद थी वियो। सिक्योरिटी एहलकारनि बहादुरी सां दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कयो ऐं असराइते तरीक़े सां दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे निशानो बणायो। इलाइक़े में दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। मीरपुर माथिले जे ॻोठ वंगो भरिसां पाणी जे तलाउ में 3 ॿार ॿुॾी फौत। ॿुॾी वेलनि में इरफान भोज़दार, रेहान समेजो ऐं अहमद अब्बास सुमरो शामिल। टिनी ॿारनि जा लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। मेड़ वेझो ॻोठ चारो में मासूम ॿारु आकाश बुगियो तलाउ में ॿुॾी फौत वियो। सेवण जे बॉयज़ डिग्री कॉलेज वटि नौजवान अड़लवाह में ॿुॾी फौत वियो। फौत जी सुञाणप पीर जानी शाहवासी वकील सोलंगी तौर थी। बख्शापुर वेझो मुड़ुस तां ज़ाल क़तल। जवाबदार बाबू जखराणी पंहिंजी ज़ाल वकीला ख़ातून खे किलाशनकोफ जा रस्ते हणी क़तल कयो। घोटकी वेझो कादरपुर जे ॻोठ गुलाम हुसैन कंडराणी वासी नौजवान ख़ालिद हुसैन कंडराणी जे अगवा जी तस्दीक। वारसनि मूजिबि नौजवान गुज़िरियल ॾींहं खां गुम हो। अगवा कंदड़ धाड़ेलनि फ़ोन करे धमकी ॾिनियूं आहिनि। सरहद ऐं घोटकी पुलिस हदबंदी जो तकरार सबबि मदद नथी करे। खानपुर मार वेझो औरताणे आवाज़ तिरकी जे अगवा थी वियल नौजवान आज़ाद गबोल बाज़ियाब न थियो। धाड़ेलनि पारां मुगजी जे वारसनि खां फ़ोन 20 लख रुपया भुंग तलब। काज़ीमद वेझो रिंग महल वटि तेज़ रफ़्तार गाॾी जो चिंची रिक्शा खे टक्कर। 2 सॻा भाइर फौत। हादसे में मोहम्मद मूसा ऐं मोहम्मद ईसा जतोई फौत विया। ॿई ॿाहिरि शादी तक़रीब में वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। मेड़ भरिसां नओं ॻोठ रोड ते अणॼातल गाॾी जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान फौत थी वियो। फौत जी सुञाणप शाह पंजू वासी सईद सोलंगी तौर थी। सिंधड़ी वेझो बलोचाबाद वटि ट्रेन ऐं कार विच में टक्कर जे नतीजे में ज़ख़्मी थियल शख़्स गुलाम रसूल चांडी फौत थी वियो। ठुल ऐं बरपासन वारनि इलाइक़नि में उड़ी वबा ते ज़ाब्तो न आयो। ॻोठ साहिब ॾिनो सूमरो में उड़ी वेगे 2 ॿार फौत थी विया। फौतनि में 1.5 साल जो नवीद ऐं 1 महीने जी फातिमा ज़हरा शामिल।
ठुल तालुके में 3 महीननि दौरान उड़ी विघे फौतुनि जो अंग 88 थी वियो। पनवाकिल वेझो ॻोठ दादलो में घर अंदरि बिजली जे तार मां करंट लॻण करे नौजवान फौती वियो। नौजवान नसीम शेख करंट लॻण करे बेहोश थी वियो। खेसि गिणती जोगी हालत में अस्पताल में वियो जिथे ने दम ॾिनो। खानपुर वेझो चाचे ऐं भाइटे विच में ज़मीनी तकरार सां झेड़ो, औरत क़तल। ॻोठ आलम जतोई में झेड़े दौरान गोली लॻण करे औरत इरशाद मारिजी वई। कशमोर थाणे जी अदायगिरी स्टेशन वटि नौजवान मारिजी वियो। मक़तूल जी सुञाणप पंजाब जे इलाइक़े भवमकोटला वासी इलाही बख़्श अछा तौर थी। दरिया सिटी वेझो घर जी भित किरण सबबि ॿारड़ी दॿिजी फौत। ॻोठ अलीरतो भट्टी में भित किरण सबबि 7 वरनि जी ॿारड़ी जमीला भट्टी फौती वई। ऐं सरहद वेझो ॻोठ उस्मान महर में ज़मीन जे तकरार तां महर बिरादरी जे बिंदरियुनि में झेड़ो, 5 ॼणा ज़ख़्मी। दरिया सिटी वेझो ॻोठ मुरीद विस्तड़ो में घिटीअ जे मामले तां विस्तड़ा बिरादरी जे बिंदरियुनि में झेड़ो, लठनि ऐं कुआरियुनि जो इस्तेमालु, 5 ॼणा ज़ख़्मी।